साहब मास्टर शफन जी मेह चोरी थी हुई आहे। मास्टर तव्हांजी में चोरी थी आहे? हाँ साहब, मैं तो मुझी चोरी थी आहे, पर जमादार साहब मां स्कूल का हेॾे चौकी ते वठी आयो आहे। मास्तर पहिरियां तूं ॿुधाए त इहा पुलिस चौकी छो आहे? इन लाइ त आहे जेको ॾोह थिए उन जी जांच थिए ऐं ॾोहारियुनि खे सज़ा मिले। बिल्कुलु, हुकूमत तव्हांखे पघार ई एॾी कम जे लाइ थी ॾे। पोइ हिन वक़्त ताईं तूं चोरी जो इतला छो न कयो? चोर माइट थी जा जिन जो लिहाज़ थो करी। जमादार खण कागज़ ऐं लिख मास्टर जी फरियाद। साहब मां कंहिंते फरियाद लिखायां? वहरू पहिरियों खणी विया आहिनि, मोटियनि त पोइ ॾिसूं था। ईअं मां फरियाद कंहिं ते लिखायां? हको नाको वत माण्हू बदिराईंदो। मूंखे त लॻे थो तोखे चोरनि जी ख़बर आहे, तॾहिं त फरियाद लिखाइण खां लवाहीं थो। साहब सिधी ॻाल्हि आहे, मां लटायां कोन थो। मूंखे चोरनि जी का ख़बर कान्हे ऐं बचल ख़ान मूंखे फरियाद करण खां मना कयो आहे। जमादार ही बचल खान कहिड़ी फिल्म आहे? को पाथारीदार आहे या को काटकू आहे? साहब तव्हां आहियो नवां माण्हू। बचल खान न चोर आहे न काटकू आहे। पाण ॻोठ जो चङो मुड़ुस आहे ऐं संस भाउ पोखी कंदो आहे। अबनि ॾाॾनि खां वठी राज जी पग मथे ते अथसि। सॼो राज हिकु सुईअ सॻे में अथसि। ओताकी मुड़ुस आहे साईं, ओताकी। बस बस जमादार, मां सम्झी वियुसि। अचे इहो बचल खान ऐं मास्तर खे छॾाए वञे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।